केर बोली हंज जी अंदर कारो कांव एड़ो ठलो ठाव भनी भोरा कजे। असांजे चीफ गेस्ट तिलका एजुकेशन ऑफिसर साईं इकबाल जमाली साहब के गुजारिश कंदा स्टेज ते अची ख्याल जो इज़हार कन। तमाम सभी ॿारनि जो दोस्तनि जो ज़ोरदार ताड़ियों साईं इकबाल जमाली साहब लाइ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल प्राइमरी उस्तादनि जो सरवान अदा अली अहमद मंगन साहब ऐं असां सभिनी जो सरवान अदा मोहम्मद यूनुस काशकली साहब, साईं शफ़ीकुर रहमान, साईं मोहन, साईं निसार, साईं ज़हूर साहब ऐं ॿिया मौजूद साहिबान ऐं साम्हूं गुलनि जहिड़ा ॿार, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरें त हिन प्रोग्राम जे लाइ हिन स्कूल जे स्टाफ खे स्पेशली साईं वकार जंहिंजे कोशिशनि खे ॾिसी करे साईं वकार खे मुबारकूं। छो जो साईं वकार जंहिं हूंदा साईं प्रोग्राम सेट कयो, हिन में सिर्फ़ु रिज़ल्ट अनाउंस जी ॻाल्हि कोन हुई, पर हिन में ॿारनि जे तरबियत जे हवाले सां हर शइ रखी वई हुई, जंहिंमें वालिदैन बि हुया, मुल्क जे वतन जे हुब जे लाइ कमांडो बि अची विया ऐं उन अधी नंढड़ी जेका तकरीर कई त तक़दीर महिनत सभु शइ जेकी आहे दुआउनि सां न पर महिनतनि सां मिले थी, त हीअ सभु शयूं असांखे असांजे तरबियत में शामिल आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि खे हिन प्रोग्राम में शामिल करण जे लाइ वकार साहब खे मुबारक हुजनि, जंहिं बहितरीन अंदाज़ सां हीउ प्रोग्राम मुरतब ॾिनो। हीअ स्कूल मां तक़रीबन सॼे तालुके जे स्कूलनि में मां जिते वियो आहियां त मूंखे साईं मोहन जी ॻाल्हि मां उते ज़रूरु कई हूंदी, छो जो आउं चाहियां थो जेकॾहिं असांजे स्कूलनि में साईं मोहन जहिड़ा उस्ताद हुजनि त असांजी प्राइमरीअ जो को बि ॿार ड्रॉप आउट कोन थींदो, यानी पंहिंजे खां पोइ घर कोन वेंदो, उहा ॿार जेके आहे अॻिते वेंदो। ऐं जेका तरबियत जेका पढ़ाई साईं वारनि जे हिन स्कूल जी आहे उहो अलाह करे ॿियनि सभिनी स्कूलनि में बि हुजे। मूं त हिकु ख़्वाहिश बि रखी त आउं 10,000 रुपया ॾेई पंहिंजे ॿार खे हैदराबाद जे हिकिड़े बहितरीन स्कूल में पढ़ायां थो, पर जेकॾहिं हीअ बहावल ज़ऊर मुंहिंजे वेझे हुजे त आउं पंहिंजे ॿारनि खे हिते पढ़ायां, छो त हिते ॿारनि जी पढ़ाईअ सां गॾु तरबियत बि थिए थी। इलाही दफ़ा मां हितां मुंहिंजो क्रॉसिंग थिए थी, आयो बि आहियां स्कूल में, त ॿार जेके आहे डिसिप्लिन में हूंदा आहिनि। ॿार डिसिप्लिन स्पेशली प्राइमरी जो ॿार डिसिप्लिन में हुजे त उहे सभु महिनतूं वञनि थियूं उन उस्ताद ॾांहुं, जेको उस्ताद उन्हनि ते महिनत करे थो। ऐं आउं उन्हनि उस्तादनि खे बि मुबारक ॾींदुसि त तव्हां ख़ुशि नसीब आहियो, तव्हां ॿारनि ते महिनत कयो था त अलाह तव्हांखे लीडर बेड़ो ॾिनो आहे, जेको साईं अली अहमद जे नाले सां आहे। तव्हां यकीन कयो त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे साम्हूं अचनि थियूं त हे फ़क़ीर उहो बि अथव जेको सभु शइ तव्हांजे लाइ क़ुर्बान करण वारो बि आहे, जेकी हिनखे पाण सां गॾु विहारणु चाहिनि पिया, उनखे छो उस्ताद जी इज़त खे मथे करण वारनि मां साईं अली अहमद मंगण आहे। तव्हां सभु दोस्त सभु उस्ताद ख़ुशि नसीब आहियो, तव्हांखे अहिड़ो लीडर मिलियो। ऐं मूंखे उमेदु आहे त असांजे तालुके में अल्हम्दुलिल्लाह 368 स्कूल अॻे हुया, 2 स्कूल नवां थिया, 370 स्कूल। उन्हनि में हाणे वञी जेके आहे क्लोज स्कूल 6 स्कूल वञी बचिया आहिनि। उहे अहिड़ा स्कूल आहिनि जिन में बिल्डिंग बि कान्हे, सिर्फ़ु नाले में स्कूल आहे, उते माना ॿार बि कोन आहिनि। उहे नॉन वाइबल जेके आहे उन लिस्ट में अची विया जेके स्कूल खुली नथा सघनि, पर उन जे बदिले वरी 2 स्कूल मूं नवां ॿिया खोलिया आहिनि, जिन खे ब्रांच स्कूल जो दर्जो ॾेई करे उते स्कूल खोलिया आहिनि। त असां वटि वञी हाणे 4 स्कूल तालुके में 368 मां वञी 4 बचा हूंदा जेकी माना क्लोज हूंदा। पर अल्हम्दुलिल्लाह जेकी बि स्कूल आहिनि, जिते बि मां वियो आहियां, 19-20 जिते किथे आहे, पर मूंखे महिनती उस्ताद पंहिंजे पेशे सां महिनत कंदड़ सचा उस्ताद मिलिया। ऐं मूंखे किथे बि का शिकायत कान मिली त हीउ उस्ताद पढ़ाए कोन थो, लेट सेट थिए थी पर स्कूल में हूंदो आहे। हाणे हिकिड़ो स्कूल हुयो जंहिंमें मां वियुसि तक़रीबन 1:08 ते,
ऐं उहो स्कूल असां वटि किलो में शुमार हुयो। मूं ते को सीनियर टीचर रखियो ऐं मूंसां गॾु मुंहिंजो जेके उस्ताद गॾु वेठा गाॾीअ में मूंखे चई इन स्कूल में न हलो, हिते आहे कुझु कोन। 1:08 थिया हुया हिन स्कूल में। हाणे 1:08 ते कहिड़ो उस्ताद हूंदो जेको पढ़ाईंदो हूंदो? उहो गर्मीअ में निकिरी वियो। मूं चयो न, तव्हां हलो। असां वियासीं त हिकिड़े कमरे में जेके आहे